अस्सलाम वालेकुम साथियों, जो नौकर फ़कीर मीरस कांदरो इन वक्त मौजूद आहियूं असां डिस्ट्रिक्ट खैरपुर मीरस जे तालका किंगरी यूनियन काउंसिल लाल बख्श कांदरो यूनियन काउंसिल भी है ऐं हिकु 1300 घर ते मुश्तमिल ॻोठ भी है। ही कैमरा जे अख में आउं तव्हांखे ॾेखारे सघां थो त हिन ॻोठ जा मोतबर अकाबरीन जेके पाण खे वॾा चैंपियन सॾाइनि था ॻोठ जा, ही उन्हनि जे स्कूल जी हालत आहे। ऐं ही 5 ताईं स्कूल आहे जंहिं स्कूल में टके जी भी सहूलियत न आहे। हालांकि तव्हां ॾिसी सघो ही नलको आहे जंहिंजो को नाम निशान कोन्हे। MFC जा फंड किथे आहिनि? मास्टर साहब चए थो असां अञा कढाए कोन्हनि। अचो त शागिर्दनि सां ऐं टीचर सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अस्सलाम वालेकुम साईं, नालो साईं तव्हांजो? मुंहिंजो नालो गुलाम बाज़ आहे। अच्छा साईं, गुलाम बास मंगणा फ़कीर जी। अच्छा ही काऊं क्लास आहे साईं? क्लास कंबाइन तकरीबन क्लास 3 भी आहे, 4 भी आहे, 5 अच्छा 3 भी 4 भी 5 भी हे टोटल माना हिकिड़े क्लास में बिल्डिंग न हुजण जे करे ऐं फर्नीचर भी माना घटि आहे जो ॿार नंढड़ा बीठा आहिनि ऐं हीअ आहे फर्नीचर जी हालत जेके सिरुनि ते ॿार वेठा आहिनि। ठीकु सही। अच्छा साईं, हितां जे जेका सो जेके मोतबर अकाबरीन आहिनि जेके पीपल्स पार्टी जा वास्तो रखनि था उन सां करे तव्हां शिकायत कई त तव्हांजो हेॾी वॾी यूनियन काउंसिल आहे, 1200-1300 घर आहे ऐं तव्हांजो 1200-1300 घर जो जेको मुस्तक़बिल आहे ही लाल बख्श कांदरो जा जेके नंढड़ा आहिनि मुख़्तलिफ़ बिरादरनि जा बि हूंदा ॿाहिरों, उन्हनि जे तव्हां करे शिकायत कई आहे DO TO खे ऐं तुंहिंजो चङनि मुड़ुसनि खे? सही। असां हिते माना वॉशरूम जी बि सहूलियत मौजूदु न आहे ऐं उन खां प्लस में पाणी बि कोन्हे को, नलको बि कोन्हे को साईं। नलको बार अच्छा पटेदार मां चौकीदार न आहे। हा तव्हां ॿिए ॻोठ खां अचो था लाज़मी तव्हां बच्चा पढ़ाए करे हलिया वेंदो, तव्हां हुन में ॾियो न आहे जो चौकीदार कयो। सही सही। अच्छा हिन 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 स्कूल जी को चौकीदार वग़ैरह कोन्हे को? अच्छा पटियालो बि न आहे, चौकीदार बि न आहे, फर्नीचर बि न आहे ऐं हिते मूंखे ख़बर नथी पए त हिते ॿार 5 जा कहिड़ा आहिनि, क्लास जा 4 जा कहिड़ा आहिनि, 10 जा कहिड़ा आहिनि, उनजा सॉरी माना 3 जा कहिड़ा आहिनि। ठीकु आहे साईं, ठीकु आहे। दोस्तो अचो त हिकिड़े ॿिए उस्ताद सां मुलाक़ात कयूं न पाण। दोस्तो ही ॿियो क्लास आहे जंहिंमें ही फर्नीचर ज़बून हाल थियण खां पोइ पियो आहे ऐं ही ॿारड़ा आहिनि, तव्हां ॾिसो जेके कुझु बीठा आहिनि कुझु वेठा आहिनि। ऐं हिते ॿियो हिकिड़ो आहे जेका सो मितलो साहब आहे जेका सो टीचर। ऐं काऊं क्लास आहे पुट? पहिरियों ॿियो। अच्छा तव्हां वटि माना वेहण जी गुंजाइश न आहे न अञा हेतिरी माना फर्नीचर कोन्हे को? ठीकु आहे, सही आहे। हीअ आहे असांजे हिन ॻोठ जे 32 वॾेरनि जो स्कूल जेके पाण खे वॾा पीपल्स पार्टी जा जियाला त सॾाइनि था पर उन्हनि में ख़ुदा का गैरत कोन ॾिनी आहे जो हू पंहिंजे बच्चनि जो मुस्तक़बिल संवारनि। छो त हुननि जा पुट हुननि जा बच्चा राणीपुर, गंबट, खैरपुर ओॾे पढ़नि